नाज़रीन वाक़िया के नासी पाकिस्तान भारतीय अॻवान पारां तौहीनामेज़ बयाननि जो मामलो गॾियल क़ौमुनि में उथारे छॾियो आहे। परॾेही मामलनि वारे वसीर बिलावल भुट्टो ज़रदारी गॾियल क़ौमुनि जे जनरल असेंबली जे सदर सां राब्तो कयो। बिलावल भुट्टो ज़रदारी तौहीनामेज़ रिमार्क्स इस्लामोफोबिया खे मुंहुं ॾियण लाइ तामीरी मुकालमे ते ज़ोर ॾिनो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त ॻाल्हियुनि में तौहीनामेज़ बयाननि जहिड़े मामले खे मुंहुं ॾियण लाइ बि गॾियल जिदोजहद लाइ गॾियल क़ौमुनि जे किरदार जी ज़रूरत ते ज़ोर ॾिनो वियो आहे। ख़बर मां शेयर कई पिया पाकिस्तान पार्टी अॻवान पारां तौहीनामेज़ बयाननि जो मामलो गॾियल क़ौमुनि में उथारे छॾियो आहे। परॾेही मामलनि वारे वसीर बिलावल भुट्टो ज़रदारी गॾियल क़ौमुनि जे जनरल असेंबली जे सदर सां राब्तो कयो। बिलावल भुट्टो ज़रदारी तौहीनामेज़ रिमार्क्स इस्लामोफोबिया खे मुंहुं ॾियण लाइ तामीरी मुकालमे ते ज़ोर ॾिनो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त ॻाल्हियुनि में तौहीनामेज़ बयाननि जहिड़े मामले खे मुंहुं ॾियण लाइ बि गॾियल जिदोजहद लाइ गॾियल क़ौमुनि जे किरदार जी ज़रूरत ते ज़ोर ॾिनो वियो आहे। परॾेही मामलनि वारे वसीर बिलावल भुट्टो ज़रदारी गॾियल क़ौमुनि जे जनरल असेंबली जे सदर सां राब्तो कयो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी तौहीनामेज़ रिमार्क्स इस्लामोफोबिया खे मुंहुं ॾियण लाइ तामीरी मुकालमे ते ज़ोर ॾिनो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त ॻाल्हियुनि में तौहीनामेज़ बयाननि जहिड़े मामले खे मुंहुं ॾियण लाइ बि गॾियल जिदोजहद लाइ गॾियल क़ौमुनि जे किरदार जी ज़रूरत ते ज़ोर ॾिनो वियो आहे।